फितरत जी सूंहं रखंदड़ तारीख़ी हैसियत रखंदड़ लाखड़ा कोल माइंस जबल जी गैर क़ानूनी कटाई तेज़ीअ सां जारी आहे। इलाइक़े वासियुनि पारां ॻणतीअ जो इज़हार कयो वियो आहे। मक़ामी माण्हुनि मूजिबि कुझु बाअसर धुरियूं जेके आहिनि सो लाखड़ा कोल माइंस जबल जे सूंहं खे कटराए वेकिरो करे रहियूं आहिनि। हिन वक़्तु पाण लाखड़ा में मौजूदु आहियूं। ही तव्हां मुंहिंजे साम्हूं ॾिसी सघो था, जबल जी गैर क़ानूनी मशीननि ज़रिए कटाई हली रही आहे। हिते पाण साझावंदनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन हवाले सां त उन्हनि जो छा चवणु आहे। त ही फितरत सां हथ चुरान बंदि कई वञे, छो जो जॾहिं फितरत सां हथ चुरान बंदि न कई वई त उनजा नतीजा मौसमी तब्दीलियूं ऐं मौसम ते इलाही शयूं असरअंदाज थींदियूं आहिनि। इन करे मां सिंध जे शऊर खे, संजावंद माण्हुनि खे, सिंध जे नुमाइंदनि खे इहा गुज़ारिश थो करियां त हीउ सिलसिलो बंदि हुअणु घुरिजे। नाजाइज़ी ऐं गैर क़ानूनी अमल खे रोकियो वञे ऐं इन खां वधीक ॿियो को बि जेको किरदारु न आहे। हीउ जबलनि मां पई थिए जिते सोन बराबरि जेको पथर आहे उन जी कटाई थिए पई ऐं उहो गैर क़ानूनी तरीक़े सां जेको वञे पियो ऐं उनखे रोकियो वञे। असांजो कोयलो वियो, हरचे वई, हाणे इहा ई हिकिड़ी सूंहं बची आहे जबल जी, जंहिंमें कटौती थी रही आहे ऐं काफ़ी हुते मक़ामी वॾेरा आहिनि जेके पैसे न विझी इहा शइ कराइनि पिया। असांजे तक़रीबन मथे कोल माइंस आहे जिते 1000 एकड़ ज़मीन आहे, मतिलबु जबलनि उते क़ीमती वसीला था निकिरनि। मिसाल कोयलो थी वियो, ब्लैक डायमंड चवंदा आहिनि असांजी सिंध में मशहूरु तरीन। उते हिकिड़ो पथर पियो निकिरे जेको मतिलबु तमामु गैर क़ानूनी बाअसर जेके माण्हू असांजे इलाइक़नि जा पैसा न वेज़ उनखे खपाइनि पिया। लाखड़ा जेको असांजो जेके जबल आहिनि उहे कुदरती वसाइलनि सां मालोमाल आहिनि, जिते कोयले जहिड़ो खज़ानो केतिरनि ई सालनि खां निकिरे पियो ऐं उनखे जेको सो लुटियो पियो वञे ऐं ॿाहिरियां आयल गैर जेके आबादगारियूं आहिनि उहे मज़दूर बि उहे आहिनि ऐं उतां खणनि बि उहे था, खाइनि बि उहे था। ऐं रहियो जेको जबल, सो जबल असांजे सिंध जी सूंहं आहे ऐं उन जी जेका गैर क़ानूनी कटाई पई कई वञे उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। संजावंदनि पारां इहो मुतालबो कयो आहे त जबल जी गैर क़ानूनी कटाई खे रोकराए जबल जी सूंहं खे बरक़रार रखियो वञे ऐं जेके हिन मुलविस आहिनि पथर कढाइण में उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। अली साबिर उमराणी, टाइम न्यूज़, थाणो।